नासरीन, ईरान जे इनकलाब के 43 वरह मुकम्मल थियण ते हैदराबाद जे खाना फ्रैंक में तकरीब कोठाई वई, जंहिंमें ईरानी काउंसलर जनरल नूर हसन नूरियान ख़ास मेहमान तौर शिरकत कई। तकरीब जा वधीक तफ़सील जहांगीर सेडो जी हिन रिपोर्ट में। इस्लामी जमहूरिया ईरान जे इस्लामी इनकलाब जे 43 साल मुकम्मल थियण ते हवाउन जे शहर हैदराबाद जे खाना फरंग इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में एक बेहतरीन पुरवकार तकरीब जो एहतमाम कयो वियो। तकरीब जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो, जंहिं बैदि ईरान ऐं पाकिस्तान जा क़ौमी तराना वॼाया विया। तकरीब में कौंसल जनरल कराची इस्लामी जमहूरिया ईरान नूर हसन नूरियान ख़ास मेहमान तौर शिरकत कई, जंहिं जो खाना फरंग हैदराबाद ऐं ॿियनि मेहमाननि पारां संदसि शायाने शान इस्तक़बाल कयो वियो। कम्युनिज्म हुजनि चाहे सरमाएदारी हुजनि, एक मादे ते सियासत फिक्र इंसानियत जो अर्ज का चरखो वो मेयार इनकलाब इस्लामी जी जेका दावत पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका असां मौलवियुनि जे तरीक़े सां जेको बंद थी वई, हाणे इहो अर्ज करियां कि दुनिया जे लाइ हिकु नई हिकु दावत आहे फिक्र जी इंशाअल्लाह। इहो इनकलाब ख़ाली ईरान में न बल्कि ॿाहिरि बि हली रहियो आहे ऐं इन इनकलाब जे ज़रिए इहा हिम्मत आई आहे असां ग़रीब माण्हुनि में त असां बि सर खणी हली सघूं था ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि ग़रीब ममालिक खे बि इहा हिम्मत मिली आहे जो कंहिं तरीक़े सां जेके उहे ममालिक जेके असां बिलख़ुसूस मुसलमाननि जो ते ज़ुल्म ऐं ॾाढ करे रहिया आहिनि, उन्हनि खे कंहिं तरीक़े सां जवाब ॾेई सघूं था। खराज तहसीन पेश करना चाहते हैं पूरी ईरानी कौम को कि जिन्होंने एक कायद का इंतखाब किया और इमाम खुमैनी की क़यादत में सब ने मुत्तफ़िक़ और मुत्तहिद होकर उन बड़ी क़ुव्वतों को शिकस्त दी है कि जो सुपर पावर कहलाती थी। इंशाअल्लाह एक वक्त आएगा कि इस्लाम का बोलबाला होगा और मजलूमों की फरियाद और उनकी आहें रंग लाएंगी और इंशाअल्लाह जालिम अपने इबरतनाक अंजाम को पहुंचेंगे इंशाअल्लाह। 43 सालगिरह है पर दरअसल ही वो ॾींहुं आहे अलामा खुमैनी साहब जे हवाले सां त जंहिं इंतहाई गुरबत जलावतनी पूरी ज़हानत सां ईरान के पंहिंजे आला अखलाकी सकाफ़ती रवायतुनि जे पस मंज़र में अज़ीम मुल्क ठाहिण जी जेका कोशिश कई, उन जे कामयाबियुनि जी अॼु 43 सालगिरह। अज़ीम शख़्सियतुनि खे सलाम करण जो मौक़ो आहे जिन ईरान के इस्लामी जमहूरिया ईरान त बनायो है पर दुनिया जो हिकिड़ो कल्चरल सकाफ़ती मुल्क बचाइण में या बनाइण में बि पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ कयूं आहिनि। मां सम्झां थो त ही जेको अवाम ईरान में साबित करे ॾेखारियो त का भी वॾी ताक़त जेका आहे उहा अवाम जे अॻियां का भी हैसियत ऐं उन्हनि खे शिकस्त ॾेई सघे त उहो हिकिड़ो तमामु सुठो मिसाल आहे दुनिया में जिते भी नाइंसाफ़ी हुजे थी उनजे लाइ। इहो इनकलाब न फ़क़ति ईरान जे लाइ बल्कि हिन पूरी दुनिया जे लाइ जेको आहे इंतहाई फ़ाइदेमंद साबित थींदो। इस्लामी ईरान फ़क़ति ईरान जो इनकलाब न आहे पर इहो इस्लामी इनकलाब आहे ऐं तमामु मिलत इस्लामिया जे लाइ मशअल राह आहे। तकरीब में वॾे अंग में हैदराबाद जे शहरिन कामरुन अहले तशी ऐं ॿियनि मकतब फ़िक्र जे उलमा इकराम बि शिरकत कई। इन मौक़े ते खाना फरंग हैदराबाद जे सरपरस्त मोहसिन नौरोज़ी आयल मेहमाननि खे फारसी ज़बान में आजियानो पेश कयो, जंहिंजो संदसि मुतरजिम उर्दू ज़बान में तर्जुमो पेश कयो। तकरीब जी पुॼाणी ते ख़ासि मेहमान हसन नूरियान कौंसल जनरल इस्लामी जमहूरिया ईरान कराची ईरानी इनकलाब जी 43 सालगिरह जो केक काटियो, जंहिं बैदि खाना फरंग हैदराबाद जी इंतज़ामिया तरफ़ां आयल मेहमाननि जे मान में राति जी मानी जो बहितरीन बंदोबस्त कयो। कैमरामैन मोहम्मद अली सागर, जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।